को 20,000 कढंदा न सरमाएदार तो हुन जा 10 लख रुपया। हूं त हिकिड़ी ॾुखी बि ॻाल्हि कई त बेमण जूं टिड़ियूं कुटे बि पैसा कोन। सो अॼु बि या तो ॻाल्हि करियां त वरी आईंदे साल वरी जे हयाती हूंदी त वरी ॾिसजो त इहे ज़कात ॾियो हुन जे फंद में घणो मिले। ग़रीबनि जी मदद करियो। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे मां उन मां एतिरी बरकत विझंदो जेतिरो तई सोचे बि कोन था सघो। तई सोचे बि कोन था सघो एतिरी कुदरती मदद थींदी। बाबा अस्पताल जेको आहे सो आउं ॾींदुसि। पाठा जेके चूंडियल जहिड़े वेठा आहिनि उन्हनि चयो त इहा न थियणु घुरिजे, ही आसमान ते चढ़ी वञे। आउं वटि ॼाण घुरंदो हींअर बि त उन इहा ॻाल्हि कई त भई जेको आहे तो हीअ अस्पताल इन सेल सर्टिफिकेट हिन ज़मीन जो न निकिरणु घुरिजे। उहो एसी एॾो बदमाश हो उन जेको आहे कोन। आउं वरी वियुसि DC साहब अची विया, इहो तूं कमु त सुठो थो करीं, इहो असीं त सुभाणे था सर्टिफिकेट ॾियूं। न मिलियो सर्टिफिकेट। 4 महीना उन्हनि जे पोयां डोड़ंदो रहियुसि। अॼु थो मिले, सुभाणे थो मिले, 5 लख ॾे, 20 लख ॾे, 10 लख ॾे। मूं चयो हिन कम भलारे में आउं तोखे रुपयो हिकिड़ो कोन ॾिनो। तव्हांजी ज़मीन ई करे मूं चयो मुंहिंजे ॾाॾे जी आहे ज़मीन, मुंहिंजी कान्हे। उन खां पोइ 20 खाता चेंज थिया आहिनि, वारसनि में थिया आहिनि। मुंहिंजे बाबा मूंखे जेको आहे सो इहो ॾिनी, मूंखे फला सिलसिलो उहो हलंदो पियो अचे। मुंहिंजो ॾाॾो जॾहिं मरहूम गुज़ारे वियो तॾहिं 4-5 एकड़ ज़मीन को बुखिया खुटल असीं कोन आहियूं। उन एसीअ तां इलाही मुंहिंजी मोह मारी थी। पोइ मूंखे कंहिं कराइनो, माण्हू हींअर हुनखे भले खणी केतिरो चयनि पंहिंजो छा थियो आहे जेको हलीम आदिल शेख साहब कमिश्नर खे फ़ोन कयो त बाबा जेको आहे सो हीउ मसइलो असांजो आहे, इहो हल करे ॾियो। आउं कमिश्नर वटि मूं सॼी ॻाल्हि ॿुधाईमांसि। इहो मुंहिंजो थोरी मसइलो आहे। मूं चयो तूं लॻो पियो आहीं कमिश्नर, तुंहिंजो मसइलो कोन्हे त बाक़ी कंहिंजो आहे। मुंहिंजो बि त ॿुधायां थो हलीम साहब आहे त चलो हीअं इहो कमु आहे DC जो। मुंहिंजो पोइ DC खे तूं फ़ोन कर न, तो सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। DC त ॾे थो पर हू जेको वाठो वेठो आहे तव्हांजो उहो नथो ॾे। थी पोइ उन जे ख़िलाफ़ एवॉर्ड पास करे, उन जे ख़िलाफ़ छो नथो लिखे। मुंहिंजो उहो तूं चईसि न, आउं मुंहिंजो सबॉर्डिनेट आहे छा? आउं त थियुसि मुखालिफ़ बाबा। उनजे मां चयोमांसि हलीम साहब त ओॾी महिल ई हुनजे DC खे कई फ़ोन। चई त जेको आहे त बाबा हीउ छा आहे मसइलो हुनजो? चईसि मसइलो हुनजो जाइज़ आहे, वधीक त जी हुकुम कर। चई हिन जे ख़िलाफ़ ऑर्डर पास कर AC में। 4 महीना हुन में लॻी विया, 3-4 महीना घीअरींदे ॾेठो उहो बदिली थियो। असांखे सेल सर्टिफिकेट मिलियो। अलाह जी महिरबानी। मुंहिंजो माण्हू चवंदा त हीउ जेको आहे बाबा फ्री वियो, ज़मीन ॾिनी कान। ऐं खणी आयो अॼु उन मेडिकल आयशा मेडिकल जेको आहे कॉम्प्लेक्स जे नाले सां रजिस्टर कराए 12 एकड़ न पर 12 एकड़ 20 गुंठा, पाण 20 गुंठा असां मथे ॾिना आहिनि। ऐं हीउ ॾिसां त जेको आहे सो ख़ैर जो जेको मूं कमु चयो आहे उहो मूंखे ॾेखार। मरणो त सभिनी खे आहे, रुगो मूंखे मरणो आहे छा? मरंदा सभु। मौत बरहक़, इज़त ज़िल्लत मुंहिंजे परवरदिगार वटि। डिॼबो कंहिंखां कोन। तव्हां मेमणनि खे इलाही दफ़ा चयो अथऊं मेमण टिॼो न। इहो न सोचियो त असांखे फलाणे रईस जो फलाणे जागीरदार जो साह पियल आहे। ख़ुदा जो वास्तो त हाणे हीउ मीडिया जो दौर आहे, हाणे त निकिरो इन्हनि मसइलनि मां। पंहिंजी इज़त ताईं पाण कराईंदो। बाक़ी हाजी अब्दुल रज़ाक कोन अची जेको आहे सो चवंदो त बाबा हाणे जेको आहे सो इज़त बि थो वठो ॾियां, ॻाल्हियूं बि थो करियां, हीउ बि थो करियां। कोन जेको आहे थींदो। तव्हीं अहिड़ो कमु करियो जंहिंमें
ॿियो धुर जेको आहे सो अची जेको आहे सो महिनतूं बि कनि ॻाल्हियूं बि कनि ऐं तव्हांजा कम तॾहिं थींदा जॾहिं ताईं हिकिड़े खे वॾो सम्झंदव, हिकिड़े वॾो कंदव हिकिड़े खे, आऊं क़बूल न आहियां भले ॿिए खे विहारियो, मूंखे को बि एतिराज़ कोन्हे, आऊं तव्हांजो कारकुन थी बि तव्हां सां हलण लाइ गॾु तयारु आहियां। त आदाम मदीन वारा जेको आहे सो नवां आहिनि, उन्हनि खे असीं जेके पुराणा जेके डिस्ट्रिक्टनि जा वेठा आहियूं उहे हुननि खे गाइड करियूं ऐं असांखे गाइड करिणो पवंदो। आऊं त बीमार आऊं त हिननि खे चवंदो हुजां बाबा जेको मसइलो थियो ॾेई वञो, मूंखे चवंदा आई साहब तूं हल, मुंहिंजो आऊं हलण जो रोको ऐं न को आऊं हलंदुसि न को आऊं कंहिंसां मिलंदुसि। ऐं हीअ मूंखे ख़ुशी बि हुई त हिन कन्वेंशन में आऊं सभिनी दोस्तनि सां मिलां त हिकिड़ी जेका इहो मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश बि हुई, सालगिरह त मुंहिंजे घर में राति 10 केक कटिया, मुंहिंजा ॿार कंदा आहिनि ॾहीअ जी राति जो, त तूं पोइ वरी बि थो हलियो हेल त जेको आहे सो न वञो। मूं चयो तव्हीं पंहिंजे टाइम बदि करियो, मूं हुननि सां वाइदो करे छॾियो आहे त आऊं हिन कन्वेंशन में वेंदुसि। उते ई इहो 16-17 कलाक करे आयुसि जेको आहे पंधु, त हिन कन्वेंशन में वञा। पोइ तव्हांजे दुआनि सां तव्हांजे जेको आहे सो को ज़रूरु असांखां त ॿिया भलारा ताईं सभु वेठा आहियूं। अलाए ॿ टे ॻाल्हियूं त ॿुधाए, मुंहिंजो मुंहिंजो विसरी वेंदियूं, अलाए कहिड़ियूं ॿुधाए जेको हीअ जेका इस्पताल आहे, आउं को पंहिंजे लाइ कोन थो तव्हांखे चवां, उन में स्कूल जेको असां मूंखे किन दोस्तनि चयो त हिन में स्कूल जो प्लाट स्टीमन वारा खाई वेंदा। मूं चयो आउं न को इस्पताल जो खां न को मस्जिद जो, जेके एम्यूनिटीज़ आहे उहा इंशाअल्लाह ताला रखी चए त पोइ स्कूल वारो प्लाट ॾिएसीं, असीं जेके बि कॉलोनी में ॿार हूंदा आहिनि उन्हनि खे फ्री जेको आहे पढ़ाईंदा, उहो प्लाट आयो तव्हां। मूं चयो बाबा प्लाट आयो, अॼु अचो सुभाणे अचो, तव्हांखे मांगी तव्हांजो जेको हूंदो इदारो उनखे ऐं हींअर ई थो लिखियो ॾियां पंहिंजे हयात त वञी स्कूल में वञी ॿार, अच्छा हू चवनि था त हैदराबाद कराची जहिड़ी पढ़ाई कराईंदासीं। मूं चयो कहिड़ी बि करायो, फ्रीअ में था करायो त बसि अहिड़ी त का ॿी का ॻाल्हि ई कान्हे। इन में असांजा जेको आहे पोइ उन में इहो थोरी लिखियो पियो हूंदो निराण ते त बाबा ही मेमण आहे, रऊफ़ त चांडियो आहे, खुला न बि मेमण साहब घड़ी मेमण आहे। त उहे इहे जेके शयूं आहिनि हिकिड़ियूं इहे, ॿियूं त असांजा जेके आस पास जा जेके दोस्त आहिनि, ही जेका मूं 7 करोड़ तव्हांजे अॻियां ऐलान कयो त आउं ॾींदुसि, पोइ वञी हू हलाईंदा पाणी, उन में बि लेट थी वई आहे त जेके सरमाएदार आहियो उन में हिन में बाज़ार जे बाज़ आहे, तव्हांखे इंशाअल्लाह ताला बरकत पवंदी। हिन में प्लाट ताईं कुझु जेके असां वटि बचिया आहिनि उहे तव्हीं करायो त असीं जल्द खां जल्द जेको आहे पैसा गॾु थींदासीं, पंहिंजे इस्पताल जो कमु जेको आहे हलाए सघूं। ऐं न को ॾींदोसांव मुफ़्त में, न को बाज़ार जो ॾींदोसांव रेट खां घटि, बाज़ार जो जेको उते रेट हूंदो उन में तव्हांखे ॾींदासीं, वरी तव्हांखे साल खां पोइ उन खां वधीक थी मिलंदो, ज़बरदस्ती ते कान्हे। न को इहा का ॻाल्हि आहे त बाबा तूं हरू भरू हिकिड़ो कराइए, कन्वेंशन ई न करे थो, मदद महिरबानी करे इहा दिलि में न ॻाल्हि कजो, न केरु कराईंदो। हाजी अब्दुल रज़ाक इंशाअल्लाह ताला हाणे 7 या 10 करोड़ इंशाअल्लाह ताला ॾींदो। SIUT वारनि जवाबु ॾेई छॾियो आहे त असांजी मजबूरी आहे, तव्हां बिल्डिंग ठारायो पोइ जेको आहे थींदो। नक्शे वारे टे वियो चयो 45 लख रुपया ॾे रुगो नक्शे जा। मूं चयो बाबा केॾा थो जेको आहे मुफ़्त जा पैसा ॾिया, हीअ असां लाइ कीअं पैसा कया। पोइ बहरहाल उहे पंहिंजे जाइ ते ॻाल्हियूं आहिनि। त महिरबानी करियो, जेके ज़िले जो 50 रुपया फी मेंबर जो थिए उहो ज़िलो रखे, बाक़ी जेके सरमाएदार या शाहूकार जेके वसाइर
तव्हां चांहि हिकिड़ी पीअंदव त पैसा हींअर हा त 40 रुपया थी विया, पर 30 रुपया बि थी माना 1000 त थियो न महीने जो। 2 दोस्त ईंदा चांहि पीआरींदव 60 रुपया ॾेई ॾींदव। दुकान ते 4 दोस्त वेंदा चांहि कोन पीआरींदव। हिकिड़े ॾींहुं खणी माण्हू जे ॾही बि पींदो, पर ॿिए खे त जेको आहे चांहि बि पीआरे बि बिस्किट बि खाराइबो। त ईअं त ईअं असीं ॾिसो त असांजा जेके दुकानदार या ज़मींदार आहिनि उहो घणो था ख़र्च कनि। त जेकॾहिं अलाह जे राह में जेकॾहिं उहे ॾेई छॾींदा, हीअ असांजे मेमण ताज में, सिंध मेमण ताज में जेको फंड्स जो अकाउंट आहे उन में थिया इहो ताईं सम्झो ख़ैरात था ॾियो, सदको था ॾियो। तंहिंजे करे इहे तव्हांखे पैसा ॾींदो त जमायत हलंदी, न त भला केतिरो वक़्तु हाजी अब्दुल गियर हूंदो जो हिनखे हलाईंदो, के भला ॿुधायो मूंखे केतिरो वक़्तु हूंदो जो हलाईंदो। तंहिंजे करे असलो रुगो इहो आहे, मूं ॻाल्हि करे ॾियां 10,000 महीनो ॾींदुसि, मूं त रुपया बि कोन ॾिनो। ॿियनि दोस्तनि चयो 10,000 था ॾियूं, ऑफिस जो ₹1,00,000 महीनो ख़र्चो आहे। अञा असांखे जेको आहे उनजी भला जेको जाइ थो ॾे पंहिंजी करोड़नि जी, उहो उन खे त ईअं त कोन चवंदा न बिजली जो बिल बि तूं ॾे। ऐं अदा महमदीन जेको आहे ऑफिस ॾेई छॾी, उन में रुकावट आऊं बनियसि, ऐं जेको खोले बि थो ॿुधायो त छो रुकावट बनियसि। इन ॻाल्हि जो शायदि वेठो आहे असांजो जनरल सेक्रेटरी साहिबु, त बाबा हूअ असांजी जेका ऑफिस हुई, असांजो बुज़ुर्ग, असांजो भाउ आहे, असांजो वॾो आहे, हींअर पोइ हिन लाइ इज़त आहे, पाण जी त बीमार आहियां, पाण रिज़ाइन ॾिने त लाज़मी ॿियनि खे जेको आहे सो आणींदासीं। उतो जो ख़ाली थियो त उहो ॾिनोसीं, कोन आया। पर जेको माण्हू महीने जी मीटिंग अटेंड न कंदो बग़ैर इतलाह जे सीसीअ जो, उहो पाण खे सम्झे त बाबा मूंखे कमु करणो कोन्हे, आउं बरख़ास्त। ॻाल्हि आहे सिधी, कमु कंदो त ईअं हलंदो, न त हाणे आउं कोन थो हली सघां। पोइ हा मजबूरी आहे, इंसान आहे, कई मजबूरियूं आहिनि, त घटि में घटि इतलाह त हूंदो न। जनरल सेक्रेटरीअ खे इतलाह ॾे त बाबा आउं अॼु कोन थो अची सघां, हीअ दरख़्वास्त आहे, उहो नथो थिए, ऑफिस जे जेको आहे 150 रुपया ख़र्च करे उनखे मोकिले छॾ। ईअं थींदो न, माना तूं तनज़ीम में उहिदो बि सीड़ाए वेठो ऐं कमु बि कोन कंदुसि। तंहिंजे करे कुझु क़दम कड़ा बि खणणा पवंदा। ऐं असांजे हिन तनज़ीम जो आइन आहे त उहिदो हिकिड़ो मिलंदो। जेके दोस्त असांजा ॿार जेको आहे ॿ आहिनि, उहो ग़लतीअ सां जेको आहे जेका शइ थी वई आइन, शायदि दोस्तनि ओॾी महिल कोन पढ़ियो, त उहिदो कहिड़ो बि रखे, उहा उनजी पंहिंजी चॉइस आहे। खपेसि त मर्कज़ में रखे, खपेसि त ज़िले ते रखे, खपेसि त अञा ॿिए जाइ ते थिए। तंहिंजे करे उहो हिकिड़ो फ़र्दु हिकिड़ो उहिदो रखंदो, न त आउं चवां त जेको आहे हिकिड़ो आउं, हिकिड़ो मुंहिंजो पुटु, हिकिड़ो मुंहिंजो भाउ, ईअं थोरी थींदो। हिते सभिनी खे इज़त ॾियणी आहे, सभई जेको आहे असां वटि वधि में वधि टोनी महमद ख़ान पहिरीं कमु थियो आहे, उहे पाण सुस्त थी विया आहिनि। हींअर वधि में वधि असां वटि घोटकीअ वारनि खे शाबस हुजे, जेके उहे पहिरें नंबर ते, जेका जंहिंजी आउं ॾिसां पियो थी सघे थो मूंखे इहे ग़लति फ़हमियूं हुजनि या न अञा वधीक कमु कयो हुजे, पर असांजे डिस्ट्रिक्ट वारा जेके वेठा आहिनि दोस्त, उहे माना हाणे हिन वक़्तु जेको माना 0 ते अची पहुता आहिनि। अलाए कहिड़े दोस्त जो बाबा 0 जहिड़ो थी वियो। ॻाल्हि सिधी, ही 9 महीना जेको तवजो असां कोन ॾिनो आहे, उहो बेशक जेके दोस्त ॻाल्हि करे वियो उहा ॻाल्हि सही आहे। ऐं आउं अदा महमदीन खे इहा रिक्वेस्ट कंदुसि, अदा सजाद खे आहिनि 4 माण्हू हलण वारा, सरदार अयाज़ ऐं साईं मुंहिंजा जेको आहे सो हुसैन, अदा सजाद, अदा महमदी, ॿियो बि को उन्हनि सां गॾु हिकिड़ी ॿी गाॾी खणे न दोस्त, रुगो ॻाल्हियूं त कोन थींदो। हाणे ताईं 5 ज़िला असांजे सभई ज़िलनि वारा ॾियो टाइम, त आउं अॼु अदा महमदीन खे बाउंड थो करियां,
रिक्वेस्ट हिकिड़ो सेकंड हाँ हाँ जी साईं आऊं अदा महमदीन खे रिक्वेस्ट कंदुसि त बाबा तूं पंहिंजी टीम तयारु कर पोइ किथे तूं वञ किथे अदा सजाद वञे ही 3 माण्हू ॿिया कढूं था ॿ माण्हू त कढूं था सरदार अयाज़ ॿियो जेको दोस्त हले हुसैन ॾिसो हिकिड़ा माण्हू टाइम ॾींदा हिकिड़ा माण्हू पैसो ॾींदा हिकिड़ा माण्हू कलम जो जेको आहे सो ॼाण ॾींदा बाक़ी जेकर तई चओ त हाजी अब्दुल रज़ाक टाइम बि ॾे पैसा बि ॾे हाणे उहो हाजी अब्दुल रज़ाक कोन रहंदो त ही दुआ कंदो जेकर ओड़ो वरी थी वियुसि त इंशाअल्लाह ताला आऊं घर वेहण वारो कोन आहियां न को आऊं घर वेही बहानो करे वेही रहंदुमि मूंखे भाऊ मूं ते नाराज़ थियो पंहिंजो इहे थाणे पुल खां नालो साईं मूंखे हिकिड़ा त नाला विसरी विया सभिनी जा